मीरपुर बुड़ो में इंतजामिया जी नाअहली सबब बंद पयल स्कूल में भी बाअसर चौपायो माल ॿधी छॾियो है, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही है। इन हवाले से रिपोर्ट करियो आहे केसर टामरी। मीरपुर बोड़ो भरिसां ॻोठ केसर खान बंबल जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जेको इंतजामिया जी नाअहली सबब 2 सालनि खां बंद पयल है, स्कूल के ॻोठ जे वॾेरे महन जो वाड़ो करे छॾियो है, जंहिं सबब इतां जे ॻोठाणनि जा ॿारड़ा तालीम खां महरूम थी विया आहिनि। वधीक हितां जे ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, इतने तकरीबन पहिरियां स्कूल हुयो, साल ॾेढ अॻु में वो बंद थी वियो आहे, जेको बराए महिरबानी असां अपील कयूं था त असांखे स्कूल ॾिनो वञे ऐं ॿारनि जी तालीम बहाल कई वञे। असांजो पहिरियों नस्ल तबाह थी वियो, ख़तमु थी वियो, हाणे नए नस्ल जो बि असां जेको आहे तालीम तबाह थिए थी पई, त असां ॾिठो ई न आहे कहिड़ो आहे। ॿार तकरीबन 2 ॻोठनि परियों ॻोठ बि आहे, हुन सां गॾाए तकरीबन 150 खां मथे थी वेंदा ॿार। स्कूल हाणे बंद थी वियो आहे, ॿार ईअं वांदा ई घुमनि था, तालीम कोन्हे। छपरो हुयो, चयूं त छपरो स्कूल बंद थी विया आहिनि, हाणे मास्तर नथो अचे। असांखे स्कूल न आहे, ॿार नंढड़ा नासूम आहिनि, ॿारनि जी उमिरि वञे थियो थींदी, स्कूल ॾिनो वञे, स्कूल आहे बि सही, मास्तर नथो अचे असां वटि। हे नंढड़ा नासूम आहिनि, इहे पढ़नि, इल्मु थियनि इन्हनि खे ई। असां पाण न पढ़ी सघियासीं, हाणे स्कूल ॾिनो वञे त पढ़नि न ॿार असांजा ई। हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त हीउ स्कूल 2 सालनि खां बंद पयल आहे। पहिरियां हिन स्कूल में उस्ताद बि ईंदो हो ऐं 150 जे लॻभॻि ॿारड़ा बि तालीम हासिल करे रहिया हुआ। हाणे असांजा ॿारड़ा तालीम खां महरूम थी विया आहिनि। हिननि ॿुधायो त 2 सालनि खां हिते को बि उस्ताद कोन आयो आहे। स्कूल जी बिल्डिंग कच्ची आहे। हिननि इंतजामिया खां हुकूमत खां अपील कई आहे त नई बिल्डिंग ॾेई स्कूल में उस्ताद मुक़रर कयो वञे, जीअं असां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारे सघूं। कैमरामैन रफ़ीक टौरी सां गॾु केसर टौरी, आवाज़ टीवी, मीरपुर बुड़ो।